मीरपुर बटोरे में जानी जी नज़राना ॾींदड़ करबला जी अज़ीम शहीदन जी याद में ताज़ा करण लाइ मीरपुर बटोरे में मरकज़ी उमा बारगाह खां मातमी जुलूस बरामद कयो विया। जुलूसनि जी निगरानी मीरपुर बटोरो जाती चौक पुलिस करे रही हुई। मोमन सीना ज़ंजीरी कंदे मुख़्तलिफ़ वस्तनि खां थींदे अहमद शाहपुर ते पहुता, जिते मजलिस अज़ा मुनक़द कई वई। मजलिस के ज़ाकिर ज़ाहिद हुसैन ज़ाहिद ख़िताब कंदे करबला जे शहीदन जो क़िसो बयान कयो। बाद में अज़ादारनि पारां छुरियुनि ज़ंजीरनि ऐं गुर्ज़नि सां मातम कयो वियो। छुरियुनि लॻण सबबि 50 खां वधीक अज़ादार ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर पीपल्स डॉक्टर फोरम सदर डॉक्टर कासिम ख्वाजा पारां मौजूब कैंप में तबई इमदाद ॾिनी वई। जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहिनि, जेको मुख़्तलिफ़ पुरनका ऐं अलमनि खां थींदो शाम जो मरकज़ी उमा बारगाह ते पहुचंदा। रिपोर्ट अशरफ चांडियो, मीरपुर बटोरो, शाहीन न्यूज़।